यार जे मैं वैसे पालना चाहता हूँ, ये मुझे एक आइडिया दे दे मैं कैसे पालूँ इन लोगों को, कैसे काम होता है इन लोगों का क्या है। यार आप हिते आई माण्हू कोन ऐं शहर जा माण्हू आखे कोन ई पालियूं थींदियूं ऐं वञी पकोड़ा खे साम्हूं था तरियो ऐं इहे ॿाहिरि वारो कमु असां खां पुछो मेंहूं पालणु या ही ॿनी करणु जेको बि फसल वग़ैरह ही असां खां पुछंदा आखां पुछंदा समूसा कीअं तरबा आहिनि पकोड़ा कीअं तरबा आहिनि या टंडो आदम जो कारोबार कीअं करिणो आहे इहो आखां पुछिजे इहो कीअं कबो आहे। यार वो ऐसा तो हो जाता है, लेकिन मेरे को फिर भी आइडिया दे दे। मेरा शौक बढ़ गया है, मैं एक बाड़ा खोलना चाहता हूँ। यार हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं मुंहिंजो दोस्त माण्हू आहीं आयो आहीं पर हाणे आउं तोखे ईअं त कोन थो आइडियो ॾेई सघां त छो जो तोखे पालबियूं में कोन न नहीं कोई मैं साथ में अपना कोई पार्टनर कर दूँ फिर पोइ ॻोठ कर बराड़ी का ॿार आडियो कर उहो तोखे ॾसे करे बाक़ी मूंखे सम्झ में नथे तूं कोन थींदो तूं वञी टंडो आदम जो आहीं ॿार आडियो कोन्हे तूं शहर जो आहीं उते माना वञी जेको दुकान खोल कारोबार को उते जो खोल। या तो कोई ऐसा बंदा मेरे को हाथ करके दे जो ईमानदारी से मेरा काम करे, मेरे को बाड़ा खोल के वो साथ में ईमानदार अॼुकल्ह केरु रही कोन्हे हिते ईमानदार केरु ई कोन्हे माना पाकिस्तान पूरे में ईमानदार केरु कोन्हे को सम्झे ईमानदार जेके हा त मरी विया बाक़ी तूं वञी पंहिंजो कारोबार टंडो आदम में खोल जेको सो पकोड़ा वग़ैरह आहिनि दुकान आहे परचुनि जो दुकान आहे समोसा आहिनि इहो कारोबार तूं वञी मोबाइल मार्केट इहो वञी खोल बाक़ी तोखां हीउ कमु कोन पुॼंदो ही असां खां पुछी सघी थो तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो कीअं महिनत कंदा आहियो माल जी कीअं महिनत कंदा आहियो बनीअ जी कीअं महिनत कंदा आहियो इन हवाले सां असांखां तूं पुछो सघी थो भले इन में भले तूं असां ॾे अचो सघी थो सम्झे। अगर भैंसे में नहीं ले सकूँ लेकिन उसको कैंसिल करूँ मतलब मैं बनी ले सकता हूँ, उसमें काम कैसे होएगा क्या, ये किसको कैसे रखना पड़ेगा, बंदा कोई ईमानदार हो यार तोखे मूं ॿुधायो त बनी तोखे कान संभाली कोन थींदी न को बनी तोखां संभाले तोखे न को मेंहूं संभालजनि सम्झे न तूं असांजो दोस्त माण्हू आहीं छो तोखां न को मेंहूं संभालजनि न को छा तोखां हीउ कमु पुॼंदी कोन तोखे ख़बर आहे खीर वठी तो घणे किलो थो मिले 100 रुपये दूध मिलता है 100 रुपये किलो ठीकु आहे हिते 80 घणे था ॾियूं 80 रुपये किलो था ॾियूं 80 रुपये किलो था ॾियूं असीं इन करे तूं ही कोन संभाले सघंदे वाड़ो जेको वाड़ा या बनी आहे कोन संभाले सघंदे ऐं तूं वञी को ॿियो कारोबार टंडो आदम में को कर। अगर मैं खुद नहीं पाल सकता हूँ या किसी को पैसे दे दूँ वो मेरे को बाड़ा खोल के दे वो संभाले। हा दा मुंहिंजा दोस्त माण्हू आहीं तूं ऐं तोखे मूं चयो त तोखे अॼुकल्ह ख़ैर खाई केरु कंहिंजो कोन्हे भाउ जो कोन थी तोखां कोन थी सघंदो हीउ माना अॼुकल्ह बेईमान त वधी वई आहे मुल्क में बेईमान त ठगियूं ॾिसी पोइ खाए वञनि माण्हू भले भाउ जो पैसा ॾे पर खायो वञनि तोखे केरु पुॼंदो त पंहिंजो कारोबार पाण खोलां पाण वञी टंडो आदम में समोसा पकोड़ा तर उहो तूं वञी पाण कारोबार कर दुकान परचुनि जा खोल उहो पाण कारोबार कर बाक़ी ॿिए कंहिंखे न ॾिजे बहितरीन ॻाल्हि मुंहिंजी ज़मीन आहे मुंहिंजी तक़रीबन ज़मीन हींअर 20 एकड़ आहे 20 न करण खे पाण पोइ संभालियां 20 न करण खे मुंहिंजी तक़रीबन बनी 20 एकड़ आहे ऐं पाण महिनत कंदो पाण संभालींदो मुंहिंजो हारी को कोन्हे को सम्झे ऐं पाण महिनत करे पाण ॾंडो ॾींहुं कराईंदो आहे त तारीख़ुनि ते कमु कराईंदो आहे तारीख़ुनि ते कराईंदो आहे मुंहिंजो फसल बि हींअर माशाल्लाह सुठो लथो आहे फुटी आहे सुठी लथी आहे गाह बि सुठो लथो आहे मुंहिंजो वाड़ो आहे तक़रीबन 15-20 मुंहिंजूं मेंहूं आहिनि खीर पंहिंजो पाण खपायां खणी वञा टंडो आदम में न को खीर कंहिंखे ॾियां हिते न को छा सम्झे बाक़ी ॿियो कारोबार तोखे मूंखां कोन पुॼंदो ऐं टंडो आदम जो कारोबार मूंखां नथो पुॼी सघे त आउं कोन थो करे सघां न छो मुंहिंजो ॿाहिरि आड़ियो कमु आहे माल जा बनी इहो आउं संभाले कोन थो करे इन करे आउं तोखे सुठी सलाह ॾियां तोखां ॿाहिरि आड़ियो कमु कोन पुॼी सघंदो। चलो ये ठीक है, मैं अभी शोरूम खोलना चाहता हूँ ट्रैक्टरों का या मिसाल कोई सी कार का या ट्रैक्टरों का या मोटरसाइकिलों का, ये चल सकता है ना। हाँ हमारे शहर के हिसाब से हाँ उहो तूं करे सघीं थो उन में तोखे फ़ाइदो आहे उन में हिकिड़ी ॼाण खपे ऐं कंहिं टाइम में ट्रैक्टरुनि जो वापार बि कंदोसि ट्रैक्टरुनि जो वापार कंदोसि माना वठी ईंदोसि खपाईंदोसि वठी ईंदोसि नवां मूंखे रोज़ी मिलंदी ऐं इन ट्रैक्टरुनि मां चले उहो तूं कारोबार करे सघीं थो उन में तोखे मना कान थो करे छो जो टंडो आदम जो कारोबार आहे ऐं त माना शहर जा माण्हू माशाल्लाह होशियारु हूंदो ऐं दिमाग़ कमु कंदो हूंदो असां त ॿाहिरि आड़ी आया आहियूं ॼट असांखे त ख़बर कान पवंदी पर पोइ बि अलाह जो शुक्र आहे अलाह हिकिड़ो इज़त ॾिनी आहे पोइ बि माना जेको कमुकार सुठो पिया करियूं ऐं सुठी ज़िंदगी पिया गुज़ारियूं कारोबार सुठो बोले। ठीक है, अभी मैं इजाज़त चाहता हूँ, आपकी बड़ी मेहरबानी, आपने मशवरा दिया। ठीक है खुदा हाफ़िज़।